बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज असां नरेशन सिखंदासीं। फर्स्ट ऑफ ऑल ही असां वटि जेके सेंटेंसिस आहिनि बोर्ड ते लिखियल, सो ही डायरेक्ट नरेशन में आहिनि। सो हाणे असां हिननि सेंटेंसिस खे इनडायरेक्ट में चेंज कंदासीं। सो फर्स्ट ऑफ ऑल असां वटि पहिरियों जुमिलो आहे, ही सेज टू मी आई एम रीडिंग द बुक। सो हाँ इन जुमले की असां ही डायरेक्ट में आए, सो इन के असां इनडायरेक्ट में चेंज कंदासीं। सो फर्स्ट ऑफ ऑल असां ही सेज, ही जेकॾहिं हिन पोर्शन में असां वटि ही असांजो रिपोर्टिंग वर्ब आहे। हाणे हिन में असां वटि ऑब्जेक्ट आहे त असां जे ही सेज खे ही टेल्स में तब्दील कंदासीं। सो ही छा थींदो, ही टेल्स मी। हाँ असां कामा खे हटाए करे इते डेट लगाईंदासीं। पोइ ही टेल्स मी दैट ही इज रीडिंग बुक। सो हाँ ही असांजो जेको सेंटेंस हुयो पहिरियों, असां इन खे इनडायरेक्ट में चेंज कयोसीं। ही टेल्स मी दैट ही इज रीडिंग बुक। सो असां वटि ॿियो टेंस आहे, शी सेज टू मी आई एम कुकिंग मील। सो हाणे हिन पोर्शन खे छा चइबो आहे, रिपोर्टिंग वर्ब चइबो आहे। हाणे रिपोर्टिंग वर्ब में असां वटि ऑब्जेक्ट आहे। जेकॾहिं ऑब्जेक्ट हूंदो त असां सेज खे छा में चेंज कंदासीं, टेल्स में। शी टेल्स मी। हाणे कामा हटाए करे हिते असां छा हणंदासीं, डेट लगाईंदासीं। सो उन खां बाद में हिन जो हर हमेशा ताल्लुक हिन सां आहे। सो शी इज कुकिंग मील। ही असांजो सेंटेंस जेको आहे इनडायरेक्ट में चेंज थी वियो। सो असां वटि आख़िरी सेंटेंस आहे, शी सेज आई एम गोइंग टू कुबोसिस्तान। सो हिन में असांजो ऑब्जेक्ट न आहे त ही सेज, शी सेज ही रहंदो। शी सेज कम हटाए करे असां हिते डेट लगाईंदासीं। डेट शी गोइंग टू कुबो। आई होप कि तव्हांखे वीडियो पसंद आयो हूंदो।